अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे दादू खां सरवर जलाल सोलंकी जी रिपोर्ट ॾींदा हलूं। काछो खां पट गुल मोहम्मद डॉक्टरनि जो स्टाफ न हुजण सबबि ॻोठाणनि ऐं नौजवाननि गरीब इतिहाद आल काछो जे अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। BHU सेंटर तां पुलिस जो कब्ज़ो ख़त्म करायो वञे। अॻुवाणनि चयो त BHU सेंटर 1988 ईस्वीअ ते तैयार थियो, जेको अॼु ताईं हैंड ओवर न थी सघियो आहे। फौरी तौर सेंटर ते स्टाफ मुक़रर करे ॾिनो वञे, जेको असां ॻोठाणनि जो बुनियादी हक़ आहे। उहो हक़ असांखे ॾिनो वञे। ॻोठाणनि अॻुवाणनि इरफान अली लिगारी, मुजीबुर रहमान कंबर अली कंबराणी, गुलशेर अली भुरगड़ी, ईसा मंदवाणी, अली मोहम्मद घिशकोरी, वकार लिगारी, एहसान कंबराणी, जावेद कंबराणी, अली नवाज़ ब्रह्माणी, फैसल लिगारी ऐं ॿियनि ॻोठाणनि ॿुधायो। DHO दादू जेकर असांखे अमलो मुक़रर करे न ॾिनो त उन ख़िलाफ़ प्रेस क्लब दादू आॾो सख़्त एहतजाज ऐं मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कई हुई।